मां पियो ॻाल्हि कयां नसीहत जी, त नसीहत पुरअसर तॾहिं थींदी आहे जॾहिं तव्हां पाण नेकी वारी राह ते अमल कंदा आहियो। नसीहत असरु तॾहिं थींदी आहे या तॾहिं कंदी आहे जॾहिं तव्हां कंहिं शइ खे पंहिंजी दिलि जी गहराईअ सां ॿुधणु शुरू कंदा आहियो। या जॾहिं न अलाह ताला जी महिरबानी ऐं रहम थींदो आहे त माण्हूअ खे पाण ई ॼाणे सिधो रस्तो मिलणु शुरू थी वेंदो आहे। जॾहिं न अलाह ताला कंहिं ते राज़ी थींदो आहे त हुनजे इल्म में इज़ाफ़ो कंदो आहे। जॾहिं न अलाह ताला कंहिं ते राज़ी थींदो आहे त उनखे अक़ल ॾींदो आहे। जॾहिं न अलाह ताला कंहिं ते राज़ी थींदो आहे त उनजे ईमान में इज़ाफ़ो कंदो आहे। जॾहिं न ईमान वधंदो आहे त माण्हू मोमिन थींदो आहे। तंहिंजे करे का बि नसीहत या का बि ॻाल्हि तव्हांखे कई वञे थी त उनखे गौर सां ॿुधो। जेकॾहिं तव्हांखे का शइ चई वञे थी त उन ते अमल कयो। हिकु आम ॻाल्हि आहे, हिकु हद रखियलु आहे। जेको बि माण्हू उन हद में रहंदो उहो सुकून में रहंदो। जेको उहा हद टोड़ींदो उहो कॾहिं बि सुकून में नथो रही सघे। जेको बि माण्हू कंहिं मुक़ररु कानून ऐं दाइरे जे दरमियान हलंदो पियो उहो ख़ुशि रही सघे थो, पर जेको उहो दाइरो टोड़ींदो उहो कॾहिं बि ख़ुशि नथो रही सघे। तव्हां ख़ुशि रहणु जेकॾहिं चाहियो था त तव्हां ते लाज़िम आहे त पंहिंजे जेके तव्हांजे भर में कमु कंदड़ माण्हू आहिनि या तव्हांजा कलीग्स आहिनि या मिट माइट या जेके बि तव्हां सां गॾु कमु कनि था उन्हनि खे ख़ुशि रखो। तव्हां ख़ुशि थी वेंदव। तव्हां कंहिंजे लाइ परपुट न ॻाल्हायो, को बि माण्हू तव्हांजे लाइ परपुट न ॻाल्हाईंदो। पर जेकॾहिं को ॻाल्हाए थो छॾे ॾियोसि हुनखे। इहा केॾी न ख़ुदिगर्ज़ी चइजे जो इंसानु पाण त चाहे त जंहिंजे लाइ वणी कमेंट्स करे, पर ॿियो को कमेंट्स करे त उन ते गुसो वठी वेंदो आहे। ख़ासि तौर ते गुसो जॾहिं रुतबो माण्हूअ जो वॾो हूंदो आहे ऐं उनजे हेठां जेको कलीग हूंदो आहे उहो उनखे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे त उन रुतबे जो जे करे हुनखे तमामु घणो गुसो ईंदो आहे। गुसो कीअं बि हराम आहे। गुसो सफ़ा ख़राबु शइ आहे। मूंखे त गुसो या हैरत उन माण्हू ते ईंदी आहे जेके चवंदा आहिनि या जेको पहिरियों माण्हू जंहिं चयो हुयो दुनिया में ॾाढो अजीब क़िस्म जो माण्हू हूंदो हुओ त माण्हू जेके गुसो कंदा आहिनि उहे दिलि जा साफ़ हूंदा आहिनि। केरु थो चए दिलि जा साफ़ हूंदा आहिनि? तव्हां अॻे जा बखिया उटेड़े छॾियो, उहो दिलि जो साफ़ हूंदो। तव्हां कंहिंजी इज़त न कयो, हुनजी इज़त खे ज़िलत में मटाए छॾियो, उहो दिलि जो साफ़ हूंदो। दिलि जो साफ़ छा माण्हू दिलि कढी ॿाहिरि बीठो हूंदो आहे त हे ॾिसो मां दिलि जो साफ़ आहियां, मां गुसो इन जे करे थो कयां। जेको बि दिलि जो नरम हूंदो उहो ओतिरो गुसो न आहे कंदो, पर जे अचे बि वियो गुसो त उनखे जल्द में ख़तमु करे छॾींदो आहे। तव्हां कीअं था चओ त उहो माण्हू भलो हूंदो? घटिया ऐं ख़राबु क़िस्म जो माण्हू उहो हूंदो जेको चवंदो त माण्हुनि जे साम्हूं ॿियनि जी इंसल्ट करे पियो, पंहिंजे रुतबे जे हिसाब में, पंहिंजी इज़त जे हिसाब में, पंहिंजे दर्जे जे हिसाब में, ऐं माण्हू हुन खां ख़ौफ़ खाइनि पिया। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।